नाज़रीन न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर बुरड़ो में रेवेन्यू अमलदारनि जो बाण जे गोदामनि ते छापा। अजीत कुमार वटां 700 ऐं शकूर आरई वटां 500 बोरियूं बाण हथ। रेवेन्यू अमलदार 1200 बोरियूं बाण हथ करे गोदाम के सील करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त ब्लैक ते विकिरो कढण वापारियुनि खिलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल खालिक बंगवार जो वधीक चवणु आहे त 1200 बोरियूं बाण हथ कयूं ऐं आबाद घरनि में बाण जो बोरियूं विरायूं वेंदियूं। नाज़रीन न्यूज़ पर आवा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर बुरड़ो में रेवेन्यू अमलदारनि जो बाण जे गोदामनि ते छापा। अजीत कुमार वटां 700 ऐं शकूर आरई वटां 500 बोरियूं बाण हथ। रेवेन्यू अमलदार 1200 बोरियूं बाण हथ करे गोदाम के सील करे छॾियो। असिस्टेंट कमिश्नर जो चवणु आहे त ब्लैक ते विकिरो कढण वापारियुनि खिलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल खालिक बंगवार जो वधीक चवणु आहे त 1200 बोरियूं बाण हथ कयूं ऐं आबाद घरनि में बाण जो बोरियूं विरायूं वेंदियूं।